दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में छा मुराद के पंहिंजे भाउ अली खान जो लाश छा थींदो ऐं छा उनखे इहा ख़बर पवंदी त हिन ते हमिलो कंहिं कयो आहे। छा मंसूर खान इन चक्कर में पुलिस में गिरफ़्तार थी वेंदो। अली खान जो इल्ज़ाम मंसूर खान ते लॻंदो। छा रहज़न वारा सोडल खे मारण में कामयाब थी वेंदा। छा शाहनवाज़ खान इन सॼी गेम में कामयाब थी वेंदो या इहो बि एक्सपोज़ थींदो। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। दोस्तों इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मंसूर खान उहे पुलिस मां हथीको लॻो पियो आहे। उनजा शहदाई हिकु न ॿियो गुम कई वेठी आहे पुलिस। ऐं मुराद खे मोटरसाइकिल हथु ईंदी, उनजो भाउ फ़िलहालु हथु न ईंदो। उहो ॻोल्हण जी कोशिशि कंदो त उनजे भाउ खे केरु खणी वियो, अगवा केरु करे वियो, आख़िर अली खान काॾे वियो। इन शइ में हू परेशान थी वेंदो ऐं कुझु अरसे खां पोइ उनखे ख़बर पवंदी त उनजे भाउ सां कहिड़ो हशर थियो आहे। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त रहज़न वारा सोडल खे ॻोल्हण जे लाइ घटि न कंदा ऐं शाहनवाज़ खान रहज़न वारनि खे ॿुधाए छॾींदो त सोडल निकिरी चुको आहे, हिते कोन आहे, गुलपरी खणी वियो आहे, ककर जी ज़ाल खणी वियो आहे, तव्हांजो ग़लति जो मसइलो आहे। तव्हां हाणे जेको आहे मुराद खे बदनाम कयो। हू मुराद खे बदनाम करण जी पूरी कोशिशि कंदा ऐं मुराद वटि वेंदा, चवंदा ॾेखार गुलपरी आहे किथे, भली तूं असांखे न ॾे, सिर्फ़ु ॾेखार सही आहे किथे। इन ॻाल्हि में जेको आहे मुराद फासी वेंदो, चवंदो मां तव्हांखे छो ॾेखारियां।